अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमन। तव्हांजे मुंहिंजे चैनल सम्झो सम्झायो सां गॾु जनाब अॼु जंहिं टॉपिक ते आऊं ॻाल्हाईंदुसि, अॼु को मुंहिंजो टॉपिक आहे। ऐं जेकॾहिं तव्हां इहो ॼाणणु चाहियो था त यूट्यूब जे कंहिं बि वीडियो जो ऑडियो MP3 में एंड्रॉयड मोबाइल में कीअं डाउनलोड कबो, त मूंसां गॾु रहो ऐं मूंखे यकीन आहे त तव्हांखे इन सां घणो फ़ाइदो थींदो। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़, पर वीडियो जी तरफ़ हलण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त ही मुंहिंजो चैनल आहे सम्झो सम्झायो, मुंहिंजो छा तव्हां सभिनी जो चैनल आहे ऐं सम्झो सम्झायो, इनखे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ तमामु आसान तरीक़ो आहे त सब्सक्रिप्शन जो रेड कलर जो जेको बटण आहे उनखे क्लिक कंदो। उनखे क्लिक करण सां हिकिड़ो बेल जो आइकॉन ईंदो, उनखे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हांखे मुंहिंजे हर अचण वारे वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं तव्हां पहिरीं ॾिसी सघंदा ऐं उन खां मुस्तफ़ीद थी सघंदा। हाणे हिकिड़ी ॿी बि रिक्वेस्ट आहे त मुंहिंजा वीडियोज़ जेके तव्हां ॾिसो पिया उहो तव्हांखे कीअं पिया लॻनि। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक कयो, शेयर कयो ऐं मूंखे कमेंट्स में ॿुधायो त तव्हांखे मुंहिंजा वीडियो कीअं था लॻनि। ऐं जेकॾहिं को सुवालु आहे त उहो बि तव्हां मूंखां पुछी सघो था। इंशाअल्लाह आउं कोशिशि कंदुसि तव्हांखे इन जो जवाबु ॾियां। हाणे हलूं था वीडियो जी तरफ़ जनाब। हाणे जेकॾहिं यूट्यूब जे कंहिं बि वीडियो जो ऑडियो तव्हां डाउनलोड करणु चाहियो था त उनजो तरीक़ो तमामु आसान आहे। अचो आउं तव्हांखे सम्झायां थो। सभिनी खां पहिरीं तव्हां पंहिंजे ब्राउज़र में हलो। मां क्रोम खे ओपन थो कयां जनाब। ही क्रोम ब्राउज़र आहे, इनखे ओपन कंदासीं। ओपन करण खां पोइ ओपन कंदासीं ऐं हिते यूट्यूब खे खोलींदासीं। जीअं यूट्यूब खुली वेंदो, यूट्यूब खुलण जो इंतज़ारु कंदासीं। ही जनाब यूट्यूब खुली वियो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां कंहिं बि वीडियो जी ऑडियो MP3 में डाउनलोड करणु चाहियो था त उन वीडियो खे पाण पहिरीं सिलेक्ट कंदासीं, प्ले कंदासीं। सपोज़ आउं हिन वीडियो खे हलायां थो, मूं क्लिक कयो, ख़्वायां ही जनाब वीडियो खुले पियो। ही जनाब वीडियो खुली वियो ऐं वीडियो खुलण खां पोइ हिकिड़ी ॻाल्हि जो थोरो ध्यानु रखिणो आहे। हाणे जीअं वीडियो खुलंदो त हिन जी जेका लिंक बार आहे, लिंक बार जेका मथे आहे, इन ते तव्हां वेंदो, इन खे सिलेक्ट कंदो। सिलेक्ट करण खां पोइ यूट्यूब जिते लिखियलु आहे उन खां पहिरीं जेके बि शयूं लिखियलु आहिनि उन्हनि खे डिलीट कंदासीं, ख़तमु कंदासीं। HTTP वग़ैरह जेके www लिखियलु आहिनि। हाणे हिकिड़ी शइ हिते ऐड कंदासीं, लिखंदासीं लिसन टू लिखी इनखे सर्च कराईंदासीं। जनाब ईअं जीअं सर्च कराईंदो त तव्हांखे इन जो हिकिड़ी वेबसाइट खुलंदी listen2youtube.com ऐं इन में तव्हांखे लिंक जनरेट कंदी, जंहिंसां तव्हांजी डाउनलोडिंग थींदी। जनरेट करण जे लाइ जेको गो जो बटण आहे इनखे क्लिक कंदासीं ऐं जीअं ई गो जे बटण खे क्लिक कंदासीं त ही जनरेट करणु शुरू करे छॾंदो, लिंक खे जनरेट कंदो। ऐं तव्हां ॾिसो पिया परसेंटेज में थोरी देरि वेट करिणो पवंदो, यासि करे पियो। ही 12% थी चुकी आहे। थोरी देरि वेट कयो ऐं listen2youtube.com ते तव्हां वेंदव त ही सर्च कंदो, ही लिंक सर्च करे पियो, लिंक जनरेट करे पियो, या खणी ईअं चऊं लिंक जनरेट करे पियो। जीअं लिंक जनरेट थींदी त हीअ असांखे ॿुधाईंदो ऐं उतां असीं इनखे डाउनलोड करे सघूं था। तमामु आसान प्रोसीजर आहे, कोई हिन में वॾी को कोन्हे। ऐं फाइल खे कन्वर्ट करे पियो MP3 में, तव्हां ॾिसी सघो था। थोरो टाइम वठंदो, कुझु इंतज़ारु करिणो पवंदो। 7% थी चुकी आहे। ही तव्हांजी नेट जी स्पीड ते डिपेंड करे थी, जेतिरी स्पीड तव्हांजी फास्ट हूंदी ओतिरो जल्दी ही लिंक खे जनरेट करे वठंदो। जनाब ही तव्हां ॾिसंदो त ही लिंक खे जनरेट करे छॾियो आहे। हाणे तव्हां ॾिसो पिया क्लिक हेयर टू गेट यूअर डाउनलोड लिंक, त इनखे क्लिक कंदासीं ऐं जीअं ई क्लिक कंदासीं त ही डाउनलोड MP3 जो अची वेंदो इंटरफेस। तव्हां डाउनलोड ते क्लिक कयो
ऐं जीअं ई क्लिक कंदो त तव्हांजी डाउनलोड शुरू थी वेंदी। हीअ जनाब ॾिसी सघो था तव्हां डाउनलोड तव्हांजी शुरू थी चुकी आहे। ये ॾिसणु चाहियो त हीअ ॾिसो तारिक मेहता का उल्टा चश्मा MP3 डाउनलोड शुरू थी वियो। इहो तरीक़ोकार आहे, तमामु सिंपल तरीक़ो आहे। तव्हां कंहिं बि यूट्यूब जे वीडियो जी डाउनलोडिंग तमामु आसान तरीक़े सां करे सघो था। जनाब इहो हो मुंहिंजो अॼोको वीडियो, ऐं हाणे वरी आख़िर में वेंदे इहा रिक्वेस्ट त हीअ चैनल आहे तव्हांजो, मुंहिंजो, सभिनी जो चैनल आहे सम्झो सम्झायो। इन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जो तरीक़ो तमामु आसान आहे। सब्सक्राइब करण जे लाइ तव्हांखे रेड बटन ते क्लिक करिणो पवंदो। जीअं क्लिक कंदव त बेल जो आइकॉन ईंदो, उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां मुंहिंजो हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां वटि ईंदी, जंहिंसां तव्हां मुस्तफ़ीद थी सघंदव, फ़ाइदो हासिलु करे सघंदव, उहो फ्री ऑफ कास्ट। हाणे जनाब हिकिड़ी ॿी बि रिक्वेस्ट आहे त मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक, शेयर ऐं कमेंट्स में मूंखे ॿुधायो त तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ कीअं पिया लॻनि। ऐं कमेंट्स में मूंखां जेकॾहिं को सुवाल पुछणु चाहियो था त उहो पुछी सघो था। इंशाअल्लाह आउं कोशिशि कंदुसि त तव्हांजे सुवालनि जा जवाब ॾियां। ऐं ईअं करण सां इंशाअल्लाह तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो थींदो। हाणे आउं इन सां गॾु इजाज़त वठां थो। अल्लाह हाफ़िज़। जिते हुजो ख़ुशि ऐं आबाद।